हाँ एहतियाज अदा छा चले चाचा छा चले गॾु थिया आहियो छा चले एहतियाज कयो पिया सुबह जो टाइम किथां फुर थी आदा चाचड़न जी गोठ कलवट जे घर वटि माथेले रोड ते दिलावर कलवट जे गोठ छा फुर थियो आहे केतिरा ॾोहारी हुया फुर थी 13 साढे 13 लाख जी अटकल रक़म हुई अच्छा हुया मोबाइल हुयूं अच्छा कणी ऐं फुरे आहिनि सुबह सां घणा हथियारबंद घणा हुया 6 ॼणा आहिनि 6 ॼणा आहिनि कंहिं खां फुर थी आदा दीदार हुसैन खां थी आहे गुलाम हुसैन खां अच्छा गुलाम धक वगैरह भी लगल तन बा भजी पिया दीदार हुसैन जी अल्लाह अकबर अस्पताल दक्षिणी आहे दाख़िल ॿ छोकिरा हिते दाख़िल मीको माथे अच्छा इहो असां सुबह जो वेतन थी वियो असां सभु जी अबा रोज़ जूं ये वारदात हलन जूं के खून थन था के माण्हू मोया वञनि था असांजा माण्हू मारे थो चओ थो कार करे छॾियो अथनि छा छॾियो अथनि हिन जो भाटिया आहिनि ॿई नाक कयो अथनि असांखे बोले छॾियो अथनि छा कयो अथनि असांखे कार को ॿुधाइण वारो कोन्हे को सुणण वारो कोन्हे कंहिं वटि वञूं असां कंहिंसां ॻाल्हायूं नायल चाचा नायल अनवर खेतरान जहिड़ा जॾहिं नायल एसएसपी करप्ट एसएसपी हूंदा त इहे ई ज़ुल्म हूंदो चाचा माण्हू सभु रहनि था कार थियो असां को छा कयो एसपी साहिब कुझु बि कोई अमल न आहे कॾहिं ॾिसो हुते माण्हू मोया पिया आहिनि कॾहिं ॾिसो हिते माण्हू मोया पिया आहिनि कॾहिं ॾिसो हुते माण्हू मारनि था शेम एसएसपी घोटकी शेम शेम घोटकी ज़िले में आज़ाब आहे शेम घोटकी ज़िले में कहर थी चुको आहे माण्हू घर खां ॿाहिरि नथो निकिरी सघे उथण को नथो निकिरी सघे को सौदो वठण नथो निकिरी सघे असां काॾे वञूं अपा असां आज़ाब आहे ज़ुल्म आहे कोई बि माण्हू असांजो ॿुधण वारो बि न आहे छा मुतालबो आहे अदा मुतालबो चोरनि जी फौरी जो ट्रेस कराए असांखे निशान ॾेई कई वञे ट्रेस वारी गाॾी वई आहे हिन महिल ते को रिज़ल्ट न थियो आहे पुलिस मोबाइल बि मोटी आई आहे हिन महिल असां हिते एहतिजाज कयूं था मोबाइल बि मोटी आई आहे बसि उन्हनि जो कमु थी वेंदो रिकवरी उन्हनि जी थींदी हे जेके ट्रेस करनि था न अदा तव्हांखे मां जेके रिकवरी थींदी उहा पुलिस जी थींदी तव्हांजी कोन थींदी तव्हांखे गुज़ारिश आहे ही लाइव में सवे माण्हू हज़ारे माण्हू ॾिसनि था पिया तव्हांखे गुज़ारिश आहे पहिरियों वञी नामालूम माण्हुनि ते एफआईआर त करायो यार ज़रूर कराईंदासीं नामालूम ते बि कराईंदासीं इंशाअल्लाह एसएचओ साहब चए थो डीआईजी साहब बि आयल आहे अंदरि ऑफिस में वेठो आहे उहे चवनि था इंशाअल्लाह नंबर ट्रेस करे जीओसी करे तव्हांखे ॾोह रिकवर कराए ॾींदासीं मोहलत मिले दादा मोहलत हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो दादा एसपी घोटकी अनवर खेतरान जे अचण खां पोइ 150 खां वधीक फुरूं ऐं चोरियूं थियूं आहिनि का हिकिड़ी रिकवरी त मूंखे ॾेखारनि हिकिड़ी का रिकवरी त ॾेखारनि जी जी सर कंहिं हिते रखा आहिनि असांजे हिते लोकल एमपी एमएन रखा आहिनि न अनवर खटरान खे कंहिं रखा उन्हनि कोन रखाया आहिनि दादा निगरान हुकूमत आहे उन्हनि कोन रखाया आहिनि मुल्क जे मालिकनि अची रखिया आहिनि दादा मथां केरु एक्शन खणंदो ऑफिसर ई खणंदो न आईजी खणंदो डीआईजी खणंदो असां पुरमन एहतिजाज कयूं था इंशाअल्लाह अगरि असांजो शाम ताणी ॾोह रिकवर न थियो त पोइ अॻिते लाइ अमल जोड़ींदासीं पूरी किरोई बिरादरी पनवा कला सखरा खैरपुरा हर जॻह ते रोड बि ब्लॉक कंदासीं ऐं एहतिजाज बि कंदासीं इंशाअल्लाह ईअं छॾे ॾोह कोन ॾींदासीं सुठी ॻाल्हि आहे बाक़ी हिननि जे जेके आसरा ॾियनि था दिलासा ॾियनि था इहे कूड़ा ई आहिनि कॾहिं कॾहिं कंहिंजी रिकवरी न कई अथनि लॉलीपॉप ॾियनि था मूंखे ॿुधाइनि न तव्हांखे अची ॿुधाइनि त हाणे तव्हां हिते कोई ॻाल्हाइण वारो हुजे हा निकिरण लाइ तयारु न असां हज़ारे माण्हू बीठा रोड ते सुबुह खां वठी न एसपी साहब निकिरी कोन नुमाइंदा आया उहे मोटी वठी आहे असांजे वॾनि खे ॿिनि खे ठीकु आहे ठीकु आहे हेॾे खड़ो हेॾे खड़ो ठीक है दा ठीक है दुआ दा साथियों अज सुबह जो सवेर 6-7 हथियारबंद फोरन पारां जेके मोटरसाइकिल ते सवार होया पिड़ी ते ईंदड़ वापारियन खां फुर कई वई आहे कोई 11-12 लाख रुपया कैश आहे उहे जेके वापारी होया कोराई बिरादरी सां ताल्लुक़ रखंदड़ होया उन्हनि कोराई बिरादरी जे माण्हुनि खे फोरन पारां ज़ख़्मी भी कयो वियो आहे
ही SSP घोटकी जे ऑफिस आॾो ही सवे माण्हू ही तव्हांखे मां ॾेखारियां सवे माण्हू सरापा एहतजाज आहिनि जेका पुलिस वई चोरनि जो पीछो करण उहा पुलिस मोबाइल बि मोटी आई आहे कहरा खुदा जो अनवर खेतरान जहिड़ा नाअहल करप्ट ज़ालिम बेहस SSP ते मुक़रर कया विया आहिनि हर रोज़ क़त्ल फुर जा वाक़िया हर रोज़ आहिनि हिननि 15 ॾींहंनि में 10 खां वधीक माण्हू अगवा थी चुका आहिनि सवे फुर ऐं धाड़े जा वारदात थिया आहिनि दर्जने माण्हू क़त्ल थी विया आहिनि सावन सुंदराणी तकरार जे आड़ में भेरी घोटा जे आड़ में पर मजाल आहे जो को आला ऑफिसर को हुक्मरान हिननि नाअहलनि खिलाफ़ कार्रवाई करे मजाल आहे जो का कंहिंजी का चोरी रिकवर थिए मजाल आहे जो को कातिल गिरफ़्तार थिए मजाल आहे जो को मग़वी बाज़ियाब थिए साथियो ही कोराई बिरादरी जा माण्हू सरापा एहतजाज आहिनि मीरपुर माथेलो में SSP घोटकी जे ऑफिस जे आॾो हिननि जो मुतालबो आहे जो शाम ताईं हिननि जी फुर थियल रक़म मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोनूं रिकवर थियनि ऐं जवाबदार कानून जे कटहरे में हुजनि अलाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे मूंखे पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो वॾी महिरबानी